बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहरान क्लिनिक। आऊं डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरुआत शाह लतीफ़ जे अमर सिट सां त अघा ई सगा थिया जे वेठा वटि वेझनि। ॿियो सॼो कि प्रोग्राम में जेका महिमान शख़्सियत आहे उन्हनि जो तव्हां सां तारुफ़ कराए छॾींदुसि ऐं उन खां पोइ कहिड़े टॉपिक ते अॼु असांखे गुफ़्तगू करणी आहे उन टॉपिक जे हवाले सां ॿुधाईंदुसि। अॼु असां सां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहणी साहब। डॉक्टर चंदीराम शाहणी साहब कंसल्टेंट पीडियाट्रिशियन न्यूनेटोलॉजिस्ट आहिनि आगा खान मेटल एंड हेल्थ सेंटर हैदराबाद में, चाइल्ड एंड हेल्थ सेंटर हैदराबाद में। यकीनन तारुफ़ इन्हनि जो ईअं ई आहे जीअं तव्हांखे ॿुधाइजे त भई पहिरियों दफ़ो आया आहिनि, सो पहिरियों दफ़ो त असां वटि आया ई कोन्हनि। मुसलसल असांजे प्रोग्राम में इन हवाले सां ॿारनि जी बीमारियुनि जे हवाले सां असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अवेयरनेस ॾींदा रहिया आहिनि। अॼु जंहिं टॉपिक ते असां गुफ़्तगू कंदासीं उहो टॉपिक आहे ARI, रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन। रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन ॿारनि में जेकॾहिं असां ॾिसूं था त मेजर कॉज़ आहे ॿारनि जी डेथ जो, यानी जेकॾहिं ॿार इन बीमारी जो शिकार थियनि था त मैक्सिमम रिस्क आहे ॿारनि जे मॉर्टेलिटी जो। को ज़मानो हो जंहिं वक़्त में डायरिया उहा डिज़ीज़ हुई जंहिंमें ॿारनि जी वधि खां वधि डेथ थींदी हुई। हाणे रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन उहा डिज़ीज़ आहे जंहिंजे करे ॿारनि में वधीक मॉर्टेलिटी थिए थी। सो कोशिशि इहा ई करणी आहे त हीउ सीज़न जेको आहे उन में ॿारनि खे रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जा चांसिस वधी वेंदा ऐं असांखे इन जी कोशिशि करणी आहे त पंहिंजे ॿारनि खे हिन सीज़न में उन्हनि रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन्स खां बचाए सघूं। रीज़न्स कॉज़िस रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जा कहिड़ा आहिनि उन हवाले सां साईं सां जे गुफ़्तगू कंदासीं त असां कहिड़ा मेयर्स वठी सघूं था, बचाव जा कहिड़ा उपाउ वठी सघूं था जंहिंसां असां हिन बीमारीअ खां पंहिंजे ॿारनि खे बचाए सघूं। सर, पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो ऐं काफ़ी अरसे खां पोइ आया। गुज़ारिश इहा करणी आहे त रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जेको ॿारनि में थिए थो उहो घणो करे कहिड़ी एज में कॉमन आहे ऐं उन जा काज़िस कहिड़ा आहिनि? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि थोरी पाण खे वज़ाहत इन ॻाल्हि जी करणी आहे त रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जेको आहे उनखे एज़ ए होल पाण न वठूं, पाण उनखे डिवाइड करियूं ॿिनि हिसनि में, अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन ऐं लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन। त उनजी वजह इहा आहे त मेनली जेका मोर्टिलिटी जेका पाण वटि थिए थी उन जी वजह हूंदी आहे लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, जंहिंमें नमूनिया इज़ द ऑन द टॉप। नमूनिया जी तव्हां इंट्रो में चयो त कंहिं ज़माने में गैस्ट्रोएंटाइटिस जेको आहे ॿारनि में एक्यूट गैस्ट्रोएंटाइटिस टॉप ते हो, मोर्टिलिटी जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि में हाणे जेका आहे नमूनिया टॉप ते आहे। त हीअ जेका सीज़न आहे उन छो त अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, उन जी प्रेज़ेंटेशन, उन जी ट्रीटमेंट, उन जूं कॉम्प्लिकेशन सभु टोटली डिफरेंट आहिनि। त पाण मोस्टली हिन सीज़न में जेका प्रॉब्लम थींदो आहे उहो हूंदो आहे वधि में वधि अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जो। हाणे अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन नक खां शुरू थिए थो, नेज़ोफेरेंक्स, ओरोफेरेंक्स, थ्रोट, ट्रैकिया जे स्टार्ट ताईं जेको बि आहे, एपिग्लोटिस वग़ैरह इहे सभु अची था वञनि, साइनसिस अची था वञनि, इन में साइनोसाइटिस वग़ैरह थिए थी, त इहे सभु अची था वञनि अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन में। ट्रैकिया खां हेठि ब्रोंकस, मेन लंग टिश्यू इहे सभई अची था वञनि लोअर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन में। हाणे मोटो मोटो जेकॾहिं पाण ॾिसूं त अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जेको आहे उन जूं आम तौर ते पाण वटि जीअं थींदियूं आहिनि बीमारियूं, बाबा कॉमन कोल्ड, कफ, स्नीज़िंग जेका थिए थी उनखे पाण बीमारी में काउंट कंदा आहियूं। नेज़ोफेरेंजाइटिस थी वई, टॉन्सिलाइटिस थी वई, फेरेंजाइटिस थी वई, एपिग्लोटिस थी वई, साइनोसाइटिस थी वई। त इहे जेके आहिनि मोस्टली 90% वायरल इन्फेक्शन आहिनि। ऐं वायरल इन्फेक्शन आहिनि। ॿियो उनजी जेका ख़ासि सीज़न आहे, जेका मौसम आहे, उहा हीअ मौसम हले पई। ठीकु आहे, सेप्टेंबर अक्टूबर खां पोइ मौसम चेंज थी विया। हाणे त मौसमूं बि मुख़्तलिफ़ थी वियूं आहिनि, पर आम तौर ते अक्टूबर जीअं ख़तमु थींदो आहे त सियारो शुरू थींदो आहे, मार्च ताईं इहो जेके आहिनि शयूं वायरल इन्फेक्शन
वध में वधि हूंदा आहिनि त उन में जेके ॿार नंढी उमिरि जा आहिनि जेके जंहिंमें कुवत मुदाफ़ित घटि आहे वधि में वधि जेके बिलो 1 ईयर साल खां घटि उमिरि वारा ॿार वधि में वधि अफेक्टेड थींदा आहिनि। अञा बि जेकॾहिं तव्हां चओ त बिलो 3 मंथ्स अर्ली इन्फेंसी जेका आहे उहो सभिनी खां वधीक इन्वॉल्व थींदा आहिनि ऐं वधीक रिस्क फैक्टर हूंदो आहे। पर बिलो 1 ईयर बिलो 5 ईयर बि सभु ॿार इन करे थींदा आहिनि जो जेके ॿार क्राउड्स में रहनि था घरनि में रहनि था। हाणे पंहिंजा जेके फैमिली पैटर्न आहिनि त गॾियल फैमिलीज़ आहिनि हिकिड़े घर में 4 ॿार रहनि था 10 ॿार आहिनि त जेकॾहिं हिकिड़े खे वायरल इन्फेक्शन थी पियो त उहो सभिनी खे छो त ही एयर ड्रॉपलेट इन्फेक्शन सिनीज़ कयो कॉफ कयो उन सां पखड़ंदो। मूंखे सिनीज़िंग थी मुंहिंजे हथनि ते लॻी हिन एरिया में पखिड़िजी वई तव्हां सां मूं हथ मिलाया तव्हां इहे हथ नक खे मेटिया जरासीम वियो उते वञी पंहिंजो कमु करणु शुरू कई वेहणु शुरू कयो मल्टीप्लाए थियणु शुरू थियो त इहा हिकिड़े ॿार खां ॿिए खां टे खे को महिमान ॿार अची वियो तव्हांजे घर जंहिंखे पंहिंजो अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन आहे पेरेंट्स केयर कोन कंदा आहिनि बाबा बीमार थोरो ई आहे खंघि ज़ुकाम आहे बीमार न आहे ॿारु ठीकु आहे त उहो तव्हांजे घर अची खंघणु शुरू कयो सिनीज़िंग थी ऐं उहो तव्हांजे ॿारनि खे लॻो। स्कूल्स नर्सरीज़ जेके डे केयर नर्सरी आहिनि जंहिंमें जेके साल खां 2 सालनि वारा ॿार जेके माण्हू छॾे वेंदा आहिनि त बाबा मदर्स जेके वर्किंग वूमन हूंदियूं आहिनि या स्कूल्स या क्राउड्स उन्हनि में सभु वधि में वधि जेको आहे स्प्रेड थियण जी वजह हूंदी आहे। पर 90% वायरल इन्फेक्शन हूंदा आहिनि उन खां अलावा बैक्टीरियल इन्फेक्शन हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं हिन मौसम में ब्रेंक्योलाइटिस अस्थमा इहे सभु थियनि थियूं। ब्रेंक्योलाइटिस अस्थमा बि कॾहिं कॾहिं उन्हनि जा प्री डिस्पोज़िंग फैक्टर जेके हूंदा आहिनि उहे बि वायरसिस हूंदा आहिनि त उन्हनि खे असीं मिक्स करे छॾींदा आहियूं अस्थमा खे बि बाबा रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन में हू इन्फेक्शन में काउंट कोन थो थिए जेकॾहिं प्योरली हिकिड़ो ॿार अस्थमा जो आहे त इहे मोस्टली जेके काज़िस आहिनि उहे इन्हनि जा वायरस आहिनि ऐं बैक्टीरिया आहिनि। हाणे इहे इन्हनि जी प्रेज़ेंटेशन सिंपल आहे खंघि थींदी ज़ुकाम थींदो छिकूं ईंदियूं मतिलबु ॿिन्ही जी वायरल ऐं बैक्टीरियल ॿिन्ही जी मोर ऑर लेस को बि माण्हू 100% ठीकु ईमानदारी सां 100% को बि माण्हू इन खे डिफरेंशिएट नथो करे सघे त बॉर्डर लाइन कढी चए त बाबा ही वायरल आहे ही बैक्टीरियल आहे छो त उनमें थोरो फ़र्क़ु आहे उनखे जेसि ताईं तव्हां डॉक्यूमेंट्री एविडेंस न आहे तव्हां वटि या को लैब सपोर्ट न आहे तव्हां वटि तेसि ताईं 100% कोन था चई सघो। पर जीअं मूं तव्हांखे वजह ॿुधाई त घर में हिकिड़े ॿार खे आहे तव्हां वटि 3 ॿार ॿिया आया 4 ॿार आहिनि मां जा चारई खणी आई त बाबा हिन सभिनी खे खंघि ज़ुकाम बुखार त इन में 99% असां श्योर हूंदा आहियूं त इहो वायरल इन्फेक्शन त इहे शयूं आहिनि। ॿी ॻाल्हि त वायरल इन्फेक्शन में एॾो ॿारु टॉक्सिक कोन हूंदो आहे कमु पियो कंदो हलंदो पियो मानी पियो खाईंदो खंघंदो पियो ज़ुकाम बि हूंदो गले में थोरी घणी इरिटेशन हूंदी पर बैक्टीरियल इन्फेक्शन जॾहिं हूंदो त ॿारु टॉक्सिक हूंदो उथंदो कोन बिस्तरे सां तमामु शदीद क़िस्म जो बुखार थींदो हा बिल्कुलु उनजी लुक जेका हूंदी न उहा ॿार जी इल लुकिंग हूंदो त उहे शयूं जेके हूंदियूं आहिनि उन्हनि मां ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि त उहो जल्दी ॿियनि ॿारनि खे कोन लॻंदो। घर में हिकिड़ो ॿारु आहे जंहिंखे बुखार आहे ऐं गले में सूरु आहे शदीद क़िस्म जो टेम्परेचर आहे लेथार्जिक आहे इल लुकिंग आहे टॉक्सिक लॻे थो ॿिया ॿार सभु ठीकु आहिनि उन्हनि खे कंहिंखे 3-4 ॾींहंनि में को इन क़िस्म जो सिम्टम न आहे त तव्हां घटि में घटि उन ॿार खे बैक्टीरियल इन्फेक्शन जी लाइन ते वर्कअप कंदो उनखे तव्हां एंटीबायोटिक बि ॾेई सघो था जेसीं तव्हां कंफर्म करियो CBC करियो ब्लड कल्चर करियो वाट एवर का बि जेका टेस्ट जेका तव्हांखे सपोर्ट करे त उहो करणु ज़रूरी आहे। सभिनी ॿारनि खे 100% ॿारनि खे ईअं नथो छॾे सघे पर 90% ॿार वॾो हिकिड़ो मेजर अमाउंट उन में आहे त ईअं बि न आहे त हर ॿार जेको खंघि ज़ुकाम बुखार सां अचे हिन मौसम में उन्हनि सभिनी खे एंटीबायोटिक ॾिजे इहा जस्टिफिकेशन कोन्हे इहा ज़्यादती आहे। हाणे उन में असीं सभई हेल्थ केयर प्रोफेशनल्स प्लस पेरेंट्स
प्लस स्टोर फार्मेसी वारा सही। प्लस पब्लिक सही छो त अवेयरनेस बि कोन्हे सही। ऐं असीं जादू जी छड़ी त बाबा 2 ॾींहंनि में ॿारु ठीकु थियणु खपे। अच्छा मूंखे नंढी ब्रेक जी, जे लाइ जी, चए पियो वञे ब्रेक वठूं था वापसि ईंदासीं त पाण गुफ़्तगू खे मज़ीद वधाईंदासीं ऐं इन हवाले सां बि यकीनन असांजे व्यूअर्स खे अवेयरनेस हुजणु घुरिजे त जेको डॉक्टर प्रिस्क्राइब दवा करे थो उहा वधीक बहितर आहे या जेकॾहिं प्रेशर में पेरेंट्स जे प्रेशर में अची डॉक्टर खां दवा लिखाई थी वञे उहा वधीक सही आहे। व्यूअर्स प्रोग्राम में नंढी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया अॼु डॉक्टर चंदीराम शहाणी साहिब जन सां। डॉक्टर चंदीराम शहाणी कंसल्टेंट पीडियाट्रिशियन ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर आहिनि ऐं पाण आगा खान मैटर्निटी ऐं चाइल्ड हेल्थ सेंटर में कमु कनि था। डॉक्टर साहब ब्रेक खां पहिरीं पाण जेका गुफ़्तगू कई पई त वायरल ऐं बैक्टीरियल जेके इन्फेक्शन्स आहिनि उन्हनि में वरी जेका ट्रीटमेंट पैटर्न आहे उन पैटर्न खे तव्हां थोरो असांखे ॿुधायो त उनजो पैटर्न कहिड़ो हुजणु घुरिजे थो। उन खां अलावा कहिड़ा प्रेशर्स आहिनि जेके मजबूर था कनि उन ॿार खे कंहिं अहिड़ी ट्रीटमेंट ते जेका हुनजे लाइ ज़रूरी न आहे। पहिरीं ॻाल्हि त अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शन जेका आहे अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन 90% जॾहिं वायरल इन्फेक्शन आहे त उन में का एंटीबायोटिक जी नीड न आहे। नंबर 1 त उनखे प्रॉपर हाइड्रेशन खपे। प्रॉपर हाइड्रेशन जो मतिलबु आहे उनखे पाणी ज़रूरत जेतिरो पीआरणु लाज़मी आहे। प्लस में तव्हां उनखे सूप वग़ैरह घर में पीआरियो ऐं डाइट उनजी प्रॉपर रखो। हा एनाल्जेसिक एंटीपायरेटिक उहो तव्हां ज़रूरत जे हिसाब सां जेकॾहिं बुख़ार आहे त बुख़ार लाहिण जी जिस्म में सूर बि थिए थो त उहो जेका एंटीपायरेटिक आहे उहा सूर बि लाहींदी बुख़ार बि घटि कंदी। ऐं कफ सीरप जेके आहिनि कोशिशि करे 3 महीननि जे ॿारनि ताईं त कफ सीरप जो को रोल न आहे। साल खां मथे वारा जेके ॿार आहिनि उन्हनि खे जेकॾहिं कफ में स्पाज़म थिए थो तव्हां ॾिसो था त उनखे स्पाज़म डेवलप करे थो त उन्हनि जी लाइ ब्रोंकोडायलेटर बि तव्हां ॾेई सघो था। उन सां गॾोगॾु ज़रूरत जेकॾहिं सम्झिजे थी त पोइ तव्हां नेबुलाइज़र वग़ैरह करे सघो था। ऐं एंटीबायोटिक जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहो ॿारु टॉक्सिक थिए थो सिम्पटम उनजा डिटेरियोरेट थियणु शुरू थियनि था ऐं तव्हां उन सां सपोर्टिव एविडेंस आहे तव्हां CBC ब्लड कल्चर वग़ैरह करायो आहे CBC में तव्हांखे टूवर्ड बैक्टीरियल इन्फेक्शन मिले थो त पोइ तव्हां एंटीबायोटिक जे तरफ़ वञी सघो था। पर स्ट्रेट फॉरवर्ड हर अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन जे मरीज़ खे एंटीबायोटिक ॾियण जा फ़ाइदा त कतई कोन आहिनि पर उनजा नुक़सान आहिनि। हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त प्रेशर कहिड़ा आहिनि। प्रेशर सभिनी खां वॾो प्रेशर जेको आहे पहिरीं इहो आहे त अवेयरनेस कोन्हे। अवेयरनेस जेकॾहिं हुजे त प्रेशर खे त माण्हू मुंहुं ॾेई वञे। पेरेंट्स खे अवेयरनेस हुजे मेडिकल स्टोर वारनि खे अवेयरनेस हुजे फार्मास्यूटिकल कंपनी वारनि खे पंहिंजे पब्लिक जो ख़्यालु हुजे मीडिया ते इन क़िस्म जी एडवर्टाइज़मेंट सॼो ॾींहुं अवेयरनेस जा प्रोग्राम मुख़्तलिफ़ चैनल ते हलंदा रहनि ऐं गवर्नमेंट जो प्रेशर हुजे त स्टोर तां काउंटर तां का बि मेडिसन जेका आहे डॉक्टर जी प्रिस्क्रिप्शन खां सवाइ कोन मिलंदी ऐं फार्मेसी स्टोर जेको आहे क्वालिफाइड फार्मेसिस्ट खां सवाइ फार्मेसी केरु हलाए कोन सघंदो। उन फार्मेसी जो टेम्परेचर मेंटेन थियलु हूंदो उन्हनि जी दवाउनि जी एफिकेसी बाक़ाइदगी सां चेक थियलु हूंदी। नंबर 1। नंबर 2 पेरेंट्स जॾहिं तव्हां वटि अचनि था त पहिरियों उन्हनि जो सुवालु तव्हां लिखी उनखे सम्झाए 10 मिंट ॻाल्हि पूरी कई। पहिरीं ॻाल्हि त 10 मिंट वॾा आहिनि तमामु घटि डॉक्टर 10 मिंट मरीज़ खे ॾींदा हूंदा पर जेकॾहिं उनजी पूरो डिटेल एग्ज़ामिनेशन करे आख़िर में तव्हां उनखे पैरासिटामोल लिखी वधि में वधि का कफ सीरप जी नीड आहे या का एंटीहिस्टामिन वग़ैरह जी नीड आहे लिखी करे तव्हां पर्चो हथ में थमायो त बाबा तव्हांजे ॿार खे वायरल इन्फेक्शन आहे एंटीबायोटिक जी नीड न आहे हीअ दवाऊं ॾियो वधीक प्रॉब्लम करे त असांखे ॿुधाए वठिजो। त पहिरियों सुवालु पेरेंट्स जो हूंदो डॉक्टर साहिबु एंटीबायोटिक ते लिखो। एंटीबायोटिक खां सवाइ ॿारु कीअं ठीकु थींदो। एंटीबायोटिक ज़रूरी आहे। उन खां सवाइ अॻु में बि असां एंटीबायोटिक तव्हां कोन लिखी
असां वरी बि एंटीबायोटिक 2 ॾींहंनि खां ॿिए डॉक्टर वटि वियासीं, हुन एंटीबायोटिक लिखी ॾिनी, ॿारु असांजो ठीकु थी वियो। त इहो पेरेंट्स जो जेको प्रेशर वधि में वधि उनजे पोयां बैकग्राउंड आहिनि। उनजे पोयां बैकग्राउंड इहो आहे त ही प्रैक्टिस जेका आहे असां हेल्थ केयर प्रोफेशनल जो बि फॉल्ट आहे त सालनि खां असां इहो कमु कंदा आया आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि त इकॉनॉमिकल इशू बि आहिनि, त दवाऊं महांगियूं आहिनि, असांजूं डॉक्टरनि जूं फ़ियूं महांगियूं आहिनि, ऐं बार बार हू विज़िट नथा करे सघनि, को हेल्थ इंश्योरेंस सिस्टम कोन्हे। जीअं सॼी दुनिया में आहे त हेल्थ इंश्योरेंस सिस्टम हुजे त तव्हांखे ख़बर हुजे त आउं जेकॾहिं डॉक्टर साहिब वटि 4 दफ़ा ॿार खे ॾेखारणु वियसि त उन जा पैसा मुंहिंजे खीसे मां हींअर कोन निकिरंदा, मुंहिंजी बजट डिस्टर्ब कोन थींदी, त पोइ आउं सम्झंदो यकीननि पेरेंट्स इंसिस्ट कोन कनि ऐं पंहिंजे ॿार खे उहो गैर ज़रूरी एंटीबायोटिक कोन ॾियनि। ऐं उनखां अलावा तव्हां ॾिसो जेके हिकिड़ो नेटवर्क आहे फार्मेसी वारनि जो, फार्मेस्यूटिकल कंपनियुनि जो, स्टोर वारनि जो, त उहो जेको आहे उन प्रेशर में डॉक्टर बि दवाऊं लिखंदा एंटीबायोटिक वग़ैरह, पेरेंट्स बि चवंदा, ऐं इहे वधि में वधि आउं सम्झां थो जेके सर्वे आहिनि त 50% खां मथे पाकिस्तान में एंटीबायोटिक जेके आहिनि गैर ज़रूरी लिखियूं वञनि थियूं। त इहो प्रेशर आहे, इहो जेको आहे इन प्रैक्टिस खे असां जॾहिं सभई गॾिजी, उन में सिर्फ़ु डॉक्टर न, गवर्नमेंट, सभिनी खां वॾो कमु आहे गवर्नमेंट जो चेक एंड बैलेंस। चेक एंड बैलेंस जेसि ताईं न हूंदो तेसि ताईं को बि माण्हू ठीकु नमूने कमु कोन कंदो। चेक एंड बैलेंस हुजे, फार्मेसी ते हुजे, स्टोरनि ते हुजे, चेक रखनि, डॉक्टरनि ते चेक एंड बैलेंस हुजे, प्रैक्टिशनर्स ते प्लस में डॉक्टरनि ते बिल्कुलु हुजणु खपे। त उन्हनि जी जीअं विच में कमु शुरू थियो त बाबा तव्हां जेकॾहिं फर्ज़ करियो 30 साल 40 साल अॻु में ग्रेजुएट थिया आहियो, घणेई शयूं जेके आहिनि मेडिकल में अहिड़ियूं आहिनि जेके उन ज़माने में हुयूं ई कोन, या जेके हुयूं उहे हाणे चेंज थी वियूं आहिनि, बिल्कुलु ऑब्सोलेट थी वियूं आहिनि। तव्हां पाण जॾहिं प्रैक्टिस कई शुरू कयो त टाइफाइड में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्लोरोमास्टिन हूंदी ऐं उनजी सिर्फ़ु विडाल टेस्ट हूंदी। उनखां पोइ टाइफीडॉट आई, हाणे विडाल टेस्ट टाइफीडॉट त दुनिया में केरु माण्हू कराए बि कोन थो, पाण वटि अञा बि डॉक्टर कराईंदा, विडाल टेस्ट बि कराईंदा, टाइफीडॉट बि कराईंदा, पर उनजी का वैल्यू कोन्हे रही, हाणे वञी ब्लड कल्चर। त इहे शयूं गवर्नमेंट कयूं विच में, त CME डॉक्टरनि लाइ CME हर साल हेतिरी CME आवर्स हुजणु मैंडेटरी आहिनि, पर उन में बि वरी कहाणी फार्मास्यूटिकल कंपनियूं, यूनिवर्सिटीज़ उन्हनि गॾिजी सिम्पोज़ियम सेमिनार उन्हनि में अटेंड करे न करे बाबा सर्टिफिकेट ते हेतिरा CME आवर्स तव्हांखे मिली विया। उन लाइ हिकिड़ो मैकेनिज़म डेवलप करे PMDC करे गवर्नमेंट करे त हर डॉक्टर जेको बि इंटीरियर में आहे साल में घटि उनखे 15 ॾींहं जेके बि नयूं बीमारियूं अचनि थियूं प्लस में जेके पुराणी प्रैक्टिस करियो पिया उन ते चेक रखो ऐं उनजी हिकिड़ी टेस्ट थिए त भई तव्हां छा पिया करियो, डायरिया में तव्हां छा पिया करियो, ARI में तव्हां छा पिया करियो, टाइफाइड में छा पिया करियो, न्यूट्रिशनल जेके डेफिशिएंसीज़ आहिनि, डिज़ीज़, वैक्सीनेशन, सभिनी खां वॾो कमु त वैक्सीनेशन लाइ तव्हांखे ख़बर आहे त वैक्सीन कहिड़ियूं आहिनि, एडवाइज़ करियो था नथा करियो, ॿारनि खे चेक करियो था, पुछो था नथा पुछो, काउंसलिंग करियो था पेरेंट्स लाइ, न्यूट्रिशन लाइ काउंसलिंग करियो था, वाइटामिन डेफिशिएंसीज़ जेके थियनि थियूं डाइट में तव्हां उन्हनि खे एडवाइज़ करियो था या न, ब्रेस्ट फीडिंग सभिनी खां प्राइमरी कमु जेको उन ते तव्हां कमु करियो था या न, त इहे तॾहिं मुमकिन आहिनि जॾहिं असां ईमानदारी सां रिलीजियसली इन ते कमु कंदासीं। हर साल बाक़ाइदी सां अहिड़ो को इदारो हुजे जेको रिन्यूअल रिफ्रेशर कोर्स हुजनि जंहिंजी डॉक्टरनि खे ख़बर पए। तव्हांखे सिंपल आउं मिसाल ॿुधायां थो, तव्हां ऐं असां जॾहिं इम्तिहान ॾिना त नेबुलाइज़र जो कॉन्सेप्ट कोन, बिल्कुलु सही, 3rd जनरेशन एंटीबायोटिक या इन क़िस्म जूं शयूं कोन हुयूं, घणेई टेस्टूं आहिनि जेके CT स्कैन MRI वग़ैरह सिर्फ़ु एक्सरे चेस्ट ते, बिल्कुलु सॼो रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन डायग्नोसिस, नमूनिया ते थींदी, ब्रोंकाइटिस, ब्रोंकियोप्टेसिस, ब्रोंकियोलाइटिस, लंग एब्सिस, CA सभु उन ते एक्सरे ते कंसल्टेंट
जेके हूंदा उहो डायग्नोस कंदा उनमें ज़ाहिर ग़लतियूं थींदियूं हूंदियूं नयूं टेक्निक्स अची वियूं सुठियूं शयूं अची वियूं आहिनि त उन्हनि जी अवेयरनेस डॉक्टरनि खे बि कोन थी हुजे जेके टेस्टूं अचनि थियूं त उहा उन्हनि ताईं पुॼाए आउं सम्झां थो त इहो तमामु घणो ज़रूरी आहे त को हिकिड़ो अहिड़ो इदारो गवर्नमेंट जे तरफ़ां हुजणु घुरिजे जेको चेक एंड बैलेंस रखे हिकिड़ी ॻाल्हि त मतिलबु ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पर आउं सम्झां थो त जेके बि प्रैक्टिशनर्स जेके बि कंसल्टेंट्स बेनिफिट्स हासिलु कनि था फार्मास्यूटिकल कंपनीज़ मां मुख़्तलिफ़ कंपनीज़ आहिनि जिन मां डेफिनेटली डॉक्टर्स इन मां इहा आलम आशिकारा हिकिड़ी ॻाल्हि आहे त उहे बेनिफिट्स हासिलु कनि था कुझु डॉक्टर्स कोन बि कंदा हूंदा जेकॾहिं तव्हां बि फार्मास्यूटिकल कंपनीज़ खां जेकॾहिं कोई बेनिफिट वठो था त मूंखे लॻे थो हाणे उहो शायदि तव्हांजो बैन थी वेंदो हिननि गाॾियुनि करण खां पोइ जेकॾहिं इहो प्रोग्राम ॿुधा वेंदा ब्रेक लाइ वरी मूंखे चए पियो ब्रेक खां पोइ मोटूं था त वरी पाण गुफ़्तगू खे अॻिते वधायूं त व्यूअर्स प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं असां सां गॾु रहियो वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर चंदीराम शाहणी साहब डॉक्टर साहब मूंखे वरी इहो बि चाहींदुसि छाकाणि त हिकिड़ो त वायरल ऐं बैक्टीरियल इन्फेक्शन जी ॻाल्हि थी आहे प्लस हीउ सीज़न जेको आहे उहो एस्थमेटिक जेके प्रॉब्लम्स आहिनि उहो चाहे ॿार हुजनि चाहे वॾा हुजनि उन्हनि में इन जे हवाले सां मूंखे ॿुधायो त इन जो काज़ बुनियादी तौर ते छा आहे ऐं इन खे कहिड़े तरीक़े सां प्रिकॉशनरी मेयर वठण जी ज़रूरत आहे ॾिसो हाणे जेकॾहिं तव्हां जेके बि एलर्जिक मैनिफेस्टेशन आहिनि अल्टीमेटली वञी जेकॾहिं तव्हां एज़मा जी ॻाल्हि था करियो त इहे मल्टी फैक्टोरियल डिज़ीज़ आहे हिकिड़ी का पर्टिकुलर वजह न आहे त भई वायरस आहे हीअ बैक्टीरिया आहे करे थो उन जा मल्टी फैक्टोरियल ऐं मोस्टली तव्हां ॾिसंदा त अॼु खां जेकॾहिं तव्हां 20-30 ईयर्स बैक हलिया वञो त एज़मा जा पेशेंट तव्हांखे ओल्ड एज में मिलंदा बिल्कुलु उन खां पोइ उहो COPD जा पेशेंट जेके एज़मा जा आम तौर ते ॿारनि में या नंढी उमिरि जा जेके माण्हू आहिनि उन्हनि में एज़मा जा पेशेंट कोन हूंदा ऐं हींअर उहे वधि में वधनि उनजी वजह इहा आहे त असांजी पॉल्यूशन सभिनी खां वॾो फैक्टर जेको आहे त असांजी इन्वायरमेंट जेका आहे उहा हाईली पॉल्यूटेड आहे एनवायरमेंटल पॉल्यूशन इज मेजर काज़ अस्थमा जो मेजर उन खां पोइ प्रीडिस्पोजिंग फैक्टर जेके आहिनि तव्हांजा उन में अची थो वञे वायरल इन्फेक्शन अची था वञनि तव्हां जूं जेके हीअ डस्ट आहे इहा पॉल्यूशन जो हिसो सम्झी वञो स्मोक आहे परफ्यूम आहे स्प्रे आहिनि मॉस्किटो किलर आहिनि घरनि में कारपेट तव्हां वटि घरनि में लॻल आहिनि या कर्टन उन्हनि मां थिए थो जेके तव्हांजा गदा आहिनि बेड आहिनि उन्हनि में हिकिड़ा न नज़र ईंदड़ जरासीम आहिनि जेके उहे बि हिन जो काज़ कंदा फैमिलियल हिस्ट्री हिकिड़ो फैक्टर फैमिली हिस्ट्री बि आहे त इहे मल्टीपल फैक्टर्स आहिनि जेके गॾिजी करे हीअ जेके आहिनि एज़मा कनि था त उन में ॿई शयूं हीअ हाणे तइ थी वियो आहे त इहो क्रोनिक इन्फ्लेमेटरी प्रोसेस थिए थो अॻु में इहो हूंदो त पाण सभई चवंदासीं त बाबा सिर्फ़ु हिन में साह जूं नलियूं सुकड़जंदियूं हाणे बि इहा तइ शुदा शइ त साह जूं नलियूं सुकड़जंदियूं प्लस में उन्हनि में वरम थिए थो इन्फ्लेमेशन थिए थी जंहिंजे करे जॾहिं अस्थमा जी ट्रीटमेंट में स्टीरॉइड जो यूज़ 25-30 साल अॻु में असां पाण 30 साल अॻु में जेकॾहिं केरु स्टीरॉइड जी ॻाल्हि कंदो त असीं सभई चवंदा हुआसीं त बाबा स्टीरॉइड बिल्कुलु न आहे ॾियणु बिल्कुलु सही इन करे हीअ नुक़सान वारी शइ पर टाइम इहा शइ प्रूव कई त लो डोज़ में फॉर लिमिटेड पीरियड स्टीरॉइड जेको आहे इन जी ट्रीटमेंट जो हिसो आहे इन करे त हू एज़ ए एंटी इन्फ्लेमेटरी पोटेंट एंटी इन्फ्लेमेटरी जो कमु करे थो त उन में ब्रोंकोडायलेटर ऐं स्टीरॉइड जेके उन्हनि जो रोल आहे प्रिवेंशन में तव्हां अची वञो त मोंटील्यूकास्ट कीटोटिफेन जो कुझु क़दुरु रोल आहे प्लस में थोरो घणो फ्लू जेका वायरस जी उनजी वैक्सीन अवेलेबल आहे उहा आहे उन खां पोइ जेकॾहिं अञा बि तव्हांखे ट्रीटमेंट जे तरफ़ वञिणो आहे प्रिवेंशन जे तरफ़ वञिणो आहे त तव्हांखे इन्वायरमेंट ठीकु करणी आहे पॉल्यूशन खे ठीकु करिणो आहे प्लस में वैक्सीनेशन हिन जी वैक्सीनेशन बि इस्लामाबाद में नेशनल
पाकिस्तान नेशनल इम्यूनाइज़ेशन सेंटर आहे या नेशनल एलर्जी सेंटर नेशनल एलर्जी सेंटर आहे। सॼे पाकिस्तान जा माण्हू उन में अचनि था, टेस्ट कराइनि था, जेकॾहिं नॉन एंटीजन मिले थो त उनजी वैक्सीन थिए थी त उन मां जान छुटी थी पए। अदरवाइज़ ही बीमारी जेका आहे इहा 100% क्योरेबल न आहे। जीअं ब्लड प्रेशर डायबिटीज़ 100% क्योरेबल न आहिनि, कंट्रोलेबल आहिनि, तीअं एज़मा चाहे ॿारनि में हुजे चाहे वॾनि में हुजे क्योरेबल न आहे, कंट्रोल करे सघिजे थी। जेकॾहिं प्रॉपर कंट्रोलर मेडिसिन्स ते रखिबो त उहो कंट्रोल में रहंदो, ॿारु बहितर थी वेंदो। 70% ॿार 6-7 सालनि जी उमिरि में ठीकु थी वेंदा आहिनि। सर लास्टली 30 सेकेंड्स जो मैसेज वठंदुसि उन्हनि पेरेंट्स जे लाइ जेके पंहिंजे ॿारनि खे हिन ख़ासि तौर ते सीज़न में वायरल ऐं बैक्टीरियल इन्फेक्शन्स खां महफ़ूज़ रखी सघनि। सिंपल ॻाल्हि आहे, सियारो अचे पियो, सी शुरू थी वेंदा, AC वग़ैरह जेके फुल हलाए ॿारनि खे सुम्हारिजे उन्हनि खां परहेज़ करियो। थधो पाणी, आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक, चिप्स, बाज़ार जूं शयूं उन्हनि खां बचायो। घर में जेके होम मेड रेमेडीज़ आहिनि उन्हनि सां पंहिंजनि ॿारनि जो खंघि ज़ुकाम उन्हनि जी ट्रीटमेंट करियो। ॿारनि खे जेकॾहिं खंघि बुखार ज़ुकाम थिए थो त फ़ौरन एंटीबायोटिक या उन्हनि वॾनि दवाउनि जे चकरनि में न पओ। सिंपल रेमेडी ते ॿार तव्हांजा ठीकु थी वेंदा। सिर्फ़ु उन्हनि जो केयर करिणो आहे। जीअं सियारो शुरू थिए त मथो ढके स्कूल मोकिलिणो आहे, गरम कपिड़ा उनजा कढी रखिजनि। जीअं उन्हनि खे सर्दी हमेशह तव्हां ॾिसंदा सियारे जी शुरूआति में ऐं सियारे जे ख़तमु थियण में मोस्टली ज़्यादा प्रॉब्लम थींदा आहिनि। हिकिड़ो केयर कोन कबो आहे, ॿियो वायरल इन्फेक्शन जॾहिं वधि में वधि सर्दी ईंदी आहे तॾहिं एतिरो इफेक्ट कोन कंदा आहिनि, पर शुरू में ऐं एंड में त उनखां पंहिंजे ॿारनि खे बचाइणो आहे। जीअं घटि में घटि पेशाब ख़राबु न थियनि, सिहत ख़राबु न थिए, तव्हांजे ॿारनि जो नुक़सानु न थिए। सही, थैंक यू वेरी मच। महिरबानी, थैंक यू वेरी मच। व्यूअर्स, अॼोके प्रोग्राम ते तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।